बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन। हमारी सीरिया प्रोग्राम फ़ैसले जी घड़ी मां आफ्ताब मोगेरी। मां हमेशा चवंदो आहियां त फ़ैसला थियणु खपनि। हिन वक़्तु फ़ैसले जी घड़ी अची चुकी आहे। ख़ासि तौर ते कराची खां कश्मीर, कश्मीर खां वरी कश्मीर ताईं हिन वक़्तु पाकिस्तान चाहे पियो त अहिड़ा फ़ैसला थियनि जेके हिन क़ौम ऐं मुल्क लाइ बहितर साबित थी सघनि। तय आहे त अॼु सिंध, बलोचिस्तान, केपी, पंजाब ऐं वरी विफ़ाक़ जी बजट खां पोइ इन बजट ते बहस बि हले पियो। पर बजट खे मंज़ूर कराइण जे लाइ यकीनन ई चाहे सिंध हुकूमत हुजे, उहा सिंध जे अंदरि MQM ऐं तहरीक इंसाफ़ यानी कि सुन्नी इत्तेहाद काउंसिल जा जेके मेंबर आहिनि उन्हनि खे कहिड़ी बि रीति जेको आहे सो हिन बजट ते आमादा करे ऐं इहा बजट हिन ऐवान मां मंज़ूर थी सघे। अहिड़ी रीति वरी पाकिस्तान पीपल्स पार्टी विफ़ाक़ में त जेको आहे सो हिमायत करे चुका आहिनि, ख़ासि तौर ते वफ़ाक़ी बजट जे लाइ। पर इन सां गॾोगॾु सुन्नी इत्तेहाद काउंसिल जेका हिन वक़्तु वॾी सियासी जमात जेका अपोज़िशन बेंचुनि ते वेठल आहे, उहा बजट में यकीनन ई केतिरनि ई नुक़्तनि ते उन्हनि खे एतिराज़ आहिनि। पर उन खां हटी करे अगरि ॻाल्हि कई वञे त तहरीक इंसाफ़ खे सभ खां पहिरियों अवलनि तरजीह आहे त बानी PTI इमरान ख़ान खे कहिड़ी बि रीति उन जे केसनि में ऐं ख़ासि तौर ते उन जो जेको हिन वक़्तु जेको क़ैद आहे उन ते ॻाल्हि ॿोल थिए। ऐं अॼु वरी वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ साहबु जेको आहे अॼु इहा बि पेशकश कई त कहिड़ी बि रीति जेको आहे सो अपोज़िशन सां ॻाल्हाइण लाइ तयारु आहियूं ऐं अपोज़िशन जूं जेके जाइज़ डिमांडूं आहिनि उहे किथे न किथे असां पूरियूं कंदासीं। पर इन सां गॾोगॾु माज़ी में बि हुन अॼु इहा ॻाल्हि कंदे चयो त किथे न किथे माज़ी में असां बि ॾुख ऐं तकलीफ़ूं ॾिठियूं आहिनि ऐं ख़ासि तौर ते असांजे मथां बि अहिड़ियूं सियासी इंतकामी कार्रवाई जूं मुश्किलूं आयूं आहिनि। पर अॼु ॻाल्हि कयूं त सभ खां वॾी अहम डेवलपमेंट अॼु अमरीका जे वॾे ऐवान अॼु 368 जेके मेंबर आहिनि उन्हनि 8 फरवरी ते थींदड़ इलेक्शन ते एतिराज़ात वारींदे वॾे ऐवान इहा अॼु ॻाल्हि करे छॾी आहे त पाकिस्तान जे अंदरि जेके इलेक्शनूं थियूं आहिनि उहे किथे न किथे उन पाकिस्तान जी इलेक्शन जी साफ़ शफ़ाफ़ जेको आहे सो जांच कराई वञे ऐं इहो उन में वाज़े तौर ते अमरीका जे तरफ़ां वॾे ऐवान जे तरफ़ां हिकिड़ो जमहूरी मुल्क पाकिस्तान उनखे इहो मैसेज आहे त पाकिस्तान जूं जेके इलेक्शनूं थियूं आहिनि उन ते उन्हनि खे एतिराज़ात आहिनि। पर इन सां गॾोगॾु इन फ़ैसिले खां पोइ इन ऐवान जे तमामु मेंबरनि जी जेका करारदाद मंज़ूर थियण खां पोइ पाकिस्तान जी सियासी धुरुनि में हलचल आहे। पाकिस्तान पीपल्स पार्टी जा केतिरा ई अॻुवाण इन ते पंहिंजी बयान ॾींदे चवनि पिया त इन में लॻे पियो त किथे न किथे जेका लॉबिंग आहे ख़ासि तौर ते पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जेका चयो वेंदो आहे त ओवरसीज़ पाकिस्तान में हिकिड़ी मक़बूल सियासी जमात आहे ऐं उहा कोशिशि करे पई त कहिड़ी बि रीति जेको आहे सो पाकिस्तान जी अफ़वाज, पाकिस्तान जे मुल्क जी मौजूदा सियासी सूरत हाल ऐं जमहूरी सिस्टम खे कहिड़ी बि रीति पोइते कयो वञे उन में पाकिस्तान तहरीक इंसाफ़ किथे न किथे कामयाबु थींदे नज़र अचे पई। पर इन सां गॾोगॾु हिन वक़्तु अगरि ॾिठो वञे त पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जा अॻुवान यानी कि ज़ुल्फ़ी बुखारी थोरी देरि पहिरियां हिकिड़े सोशल मीडिया नेटवर्क ते पंहिंजो बयानु ॾींदे चयो आहे त इन मां लॻे पियो त हिन वक़्तु पाकिस्तान दुनिया सतह ते आलमी सतह ते हिन वक़्तु जेके इलेक्शनूं थियूं आहिनि उन में किथे न किथे लॻे पियो त पाकिस्तान जूं जेके सियासी धुरियूं आहिनि तमामु सियासी पार्टियूं जेके ऐवान में वेठियूं आहिनि जिन खे चऊं पिया त इहे हल्का इलेक्शनूं जेको मैंडेट पाकिस्तान तहरीक इंसाफ़ खे मिलियो आहे उन में यकीनी तौर ते हिन वक़्तु उन जी ॻाल्हि जी जेको आहे किथे न किथे सही ऐं दुरुस्त साबित थिए थी त हिन वक़्तु दुनिया जो ताक़तवर ऐवान बि डिमांड करे पियो त पाकिस्तान खां त इन जी जांच कराई वञे। ऐं ज़ुल्फ़ी बुखारी खे लॻे पियो त थोरनि ॾींहंनि में यानी कि बानी PTI इमरान ख़ान जल्द खां जल्द जेल खां ॿाहिरि अची वेंदो, वरी पाकिस्तान में वरी उहा ई सियासत थींदी। अॼु ॻाल्हि कयूं त घरू वज़ीर सिंध जे अॼु सिंध असेंबली जे ऐवान में इहा ॻाल्हि बि कंदे चयो त प्रिया कुमारी पंजाब जे हिकु बाराड़ी जे शहर में मौजूदु आहे ऐं उनखे जल्द जल्द वापसि आणियो वेंदो। इन सां गॾोगॾु ॻाल्हि कयूं त नसरुल्ला गडाणी जा क़ातिल गिरफ़्तार थी विया आहिनि। पर असांजे KTN जे सथ जे शहीद जान मोहम्मद महर जे लाइ बि अॼु हुन ॻाल्हि कंदे चयो त चंद ॾींहंनि में क़ातिलनि जी गिरफ़्तारी जी ख़ुशख़बरी ख़ासि तौर ते सिंध जे माण्हुनि खे ऐं कलमधड़ियुनि खे मिलंदी त जान मोहम्मद महर जा क़ातिल बि गिरफ़्तार थींदा। इहे तमामु सवाल आहिनि, इन ते अॼु ॻाल्हि ॿोल कंदासीं। मूंसां मौजूदु आहिनि सीनियर सहाफ़ी तजिया निगार आहिनि इम्तियाज़ ख़ान फ़रहान साहब स्टूडियो में। अव्हां जी वॾी महिरबानी, अव्हां असांखे स्टूडियो में जॉइन कयो। डॉक्टर सोराब ख़ान सरकी आहिनि, रुकन आहिनि सिंध असेंबली में, सीनियर अख़बार आहिनि पाकिस्तान पीपल्स पार्टी जा। अव्हां जी वॾी महिरबानी, अव्हां असां सां स्टूडियो में मौजूदु आहियो। सीनियर कानूनदान आहिनि ऐं मुस्लिम लीग नून जा सीनियर अॻवान आहिनि यासीन आज़ाद साहब टेलीफोन लाइन ते इस्लामाबाद खां असां सां मौजूदु आहिनि। अव्हां जी भी बड़ी मेहरबानी। यासीन आज़ाद साहब में सबसे पहले बड़ी खबर जो आज की थोड़ी देर पहले जो हमारे सामने आई वो बड़ी अहम खबर है सर, फरमाइएगा सर। अब तो दुनिया के ताकतवर ऐवान यानी कि अमेरिका के 368 बंदों ने जो है इस करारदाद में हिस्सा लेते हुए पाकिस्तान के 8 फरवरी वाले इलेक्शन जो है उस पर सर सवालात उठा दिए हैं
और पाकिस्तान तहरीक इंसाफ की सफ़ों में कहीं ना कहीं अब खुशी की लहर नज़र आ रही है और बयानात भी सामने आ रहे हैं कि जी तय है कि ये तो हम कह रहे थे कि पाकिस्तान में ऐसा हुआ है। जो अमेरिका के खिलाफ बात कर रहे थे, आज उसी अमेरिका के बयान को लेके अब यानी कि PMLN की हुकूमत और वफाकी हुकूमत के सामने सवाल उठा रहे हैं कि जो हम कह रहे थे, अब तो सबसे बड़े ताकतवर ऐवान के मेंबरान ने भी डिमांड की है कि पाकिस्तान में इलेक्शन दुरुस्त नहीं हुए। देखें सर, पहली बात यह है कि काफी अच्छे से ये बात सामने आ रही है कि जी पाकिस्तान के इलेक्शन फेयर नहीं हुए। लोग ये बात करते हैं। तो अगर माजी में जाएंगे तो 2018 के मतलब भी यही कहा जाता है कि जो वह इलेक्शन फेयर नहीं थे। इससे पहले भी कई इलेक्शन है, सिवाय 1971 के इलेक्शन के अलावा हर इलेक्शन को हमने डिस्प्यूटेड बनाया। जहाँ तक अमेरिकन हाउस का ताल्लुक है कि उन्होंने एक करारदाद पास जी करारदाद पास करने के बाद फौरी तौर पर अमेरिकन हुकूमत का जो बयान आया है, तो हुकूमत ने ये कहा कि ये करारदाद जो है इसकी कोई आईनी हैसियत इसलिए नहीं है कि ये हुकूमत की पॉलिसी नहीं है, बल्कि उसके दरमियान एक करारदाद पेश की गई और उसके मुताबिक ये फैसला हुआ। लेकिन आप ये बात क्यों भूल गए हैं कि तहरीक इंसाफ तकरीबन कुछ अर्से से वहाँ जो लोग एजेंट काम करते हैं, जिनको करोड़ों डॉलर आप देते हैं और वो सीनेट के अंदर जाके लॉबिंग करते हैं और पाकिस्तान के खिलाफ लॉबिंग करते हैं कि कहें कि इलेक्शन फेयर नहीं है, पाकिस्तान का सिस्टम नहीं चल रहा। ये काम कौन कर रहा है? एक सियासी जमात कर रही है जी। तो अमेरिका के मुताबिक कह रही थी एब्सोल्युटली नॉट, हमारी आज़ादी और खुद मुख्तारी में मदाखलत हो रही है। तो आज अगर अमेरिका ने कई सेनेट ने इस तरह की मुदाखलत की है तो फिर सवाल ये पैदा होता है कि पीटीआई जश्न क्यों मना रही, पीटीआई कंडेम क्यों नहीं कर रही कि अमेरिका की इस करारदाद की कोई कानूनी हैसियत नहीं है। तो इसका मतलब ये हुआ कि पीटीआई से जो पहले नारा था और आज जो कुछ कर रही है उसमें एक वाज़ेह फर्क सामने नजर आ रहा है। करारदाद की जो उन्होंने करारदाद पास की है वो हम पे बाइंडिंग नहीं है। हमें उससे प्रोटेस्ट करना चाहिए कि हमारे अंदरूनी मामलात में हम एक आज़ाद और खुद मुख्तार मुल्क हैं, हमारे मामलात में किसी किस्म की कोई मुदाखलत नहीं होनी चाहिए। ये हुकूमती सतह पे प्रोटेस्ट सामने आना चाहिए। मुझे नहीं पता अभी तक आया या नहीं आया, वो अपनी जगह पे है। बिल्कुल सर, अब जो बयानात आज पूरा दिन सामने जो आ रहे थे आपके पाकिस्तान मुस्लिम लीग के कई रहनुमाओं ने पाकिस्तान की अफवाज और पाकिस्तान के इस ऐवान पे और पाकिस्तान के जमहूरी निज़ाम पर जो है कहीं ना कहीं सवालात उठाएं कि अमेरिका की मुदाखलत जो है हरगिज़ बर्दाश्त नहीं करेंगे। यानी कि ये एक तय है कि आपके मुख्तलिफ रहनुमाओं का ये स्टेटमेंट आई हैं। मगर जो आप भी बात करें, मैं भी करूँगा कि कम से कम कौमी सतह पर, वफाकी सतह पर बयान आना चाहिए। पाकिस्तान पीपल्स पार्टी की भी जो है मुख्तलिफ लीडरशिप जो है ये बयानात तो दे रही है, मगर कहें कि जनाब बिलावल भुट्टो जरदारी, आसिफ अली जरदारी मुल्क के सदर हैं, तो ऐसे बयानात और ऐसी मुदाखलत के खिलाफ जो है कम से कम उनकी ऑफिशियल स्टेटमेंट आनी चाहिए। देखिए, मेरा अपनी तजवीज़ यह है आपके प्रोग्राम के हवाले से जी, तो इस वक्त कौमी असम्बली और सेनेट का इजलास अपनी जगह जारी है। बिल्कुल। बजट अप्रूव कराएंगे तो आप जाहिर है कि वोटिंग होगी, सारा कुछ होगा। तो हुकूमती सतह पे ही, चाहे पाकिस्तान पीपल पार्टी करती है, मुस्लिम लीग नून करती है, एक करारदाद पार्लियामेंट के अंदर जानी चाहिए और इस जो करारदाद को जो पास किया गया उसकी मजम्मत की जानी चाहिए और ये कहना चाहिए कि हमारे मामलात में मुदाखलत मत करें। उससे आपको एक फायदा ये भी होगा कि जब वो करारदाद पार्लियामेंट के अंदर पेश की जाएगी तो पीटीआई का जो कंडक्ट है वो आपके सामने आएगा कि क्या उस करारदाद की। बिल्कुल सर, मेरा यही सवाल था। आज हमने कोशिश भी की कि पाकिस्तान तहरीक इंसाफ के कई रहनुमाओं से हमारी टीम ने राब्ता करने की कोशिश की कि इस बयान पे प्रोग्राम में शामिल हो, मगर इस ख़ास तौर पर इस बयान पर, इस स्टेटमेंट पर कोई बात करने के लिए तैयार नहीं था। ये समझ से बालातर है क्योंकि अभी तक उनको जेल से कोई हिदायत नहीं मिली या कोई वाज़ेह तौर पर पॉलिसी नहीं आई। ये बड़ी अहम बात है। इम्तियाज़ खान फरहान की तरफ जाऊँगा, आप भी साथ रहिएगा। इम्तियाज़ साहब, एक तो वही तय या तो फैसले जी घड़ी आहे सर, एक तरफ़ इहो ई ख़त साइफ़र वारो मामलो बानी PTI लहराईंदे चयो त असांखे अमेरिका मुंहिंजे ख़िलाफ़ साज़िश कई आहे ऐं मूंखे कढियो आहे। ॿिए तरफ़ वरी हींअर जेका इहा स्टेटमेंट त न चवंदो, जेका करारदाद आहे
उनजी जेका साम्हूं आई उन खां पोइ पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जहिड़े तरीक़े सां इन बयानी खे अॻिते खणी पिए ज़ुल्फ़ी बुखारी जो जहिड़ी रीति मां अव्हां जे साम्हूं बयानु रखियो आहे केतिरा ई रहनुमा आहिनि पर चइजे त वाक़ई हाणे ही साज़िश आहे या पहिरीं वारी साज़िश अवाम खे कीअं सम्झाईंदासीं? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। आफ्ताबा न रुगो हाणे बाज़ार आणण वारी चूंडियुनि जे हवाले सां बि अमरीकी कांग्रेस अहिड़े क़िस्म जी ठारा बहाल कई हुई ऐं हुन महिल बि इहा ॻाल्हि थी हुई त बाज़ार आणण में जे हवाले सां जेका ॻाल्हि कई पई वञे ऐं शिकायतूं आयूं आहिनि मुस्लिम लीग नून तरफ़ां पीपल्स पार्टी तरफ़ां उनजी जांच कई वञे इहा हुई मां सम्झा थो रुटीन। पर मां सहमत आहियां सरदार साहब जेका ॻाल्हि कई यासिन साहब ऐं पाण ज़ाहिर आहे त कॉन्स्टिट्यूशनल एक्सपर्ट बि आहे बिल्कुलु सिधी। हाणे इहा आहे त ही पीपल्स पार्टी ऐं मुस्लिम लीग नून हिन खे कीअं थी करे ही साइफ़र खां वधीक आहे। आफ्ताब साइफ़र जेको हुयो लुकियल डॉक्यूमेंट हुयो हुनखे डी कोड करण खां पोइ साम्हूं ईंदी आहे ॻाल्हि ऐं उहो बि मख़सूस जेका कम्युनिटी आहे या मख़सूस माण्हू आहिनि बिल्कुलु एक्सिस वारा हुननि वटि हिते छिते माना छिते नमूने सां हिकिड़ी मुदाख़लत आहे मुदाख़लत आहे सिधी सही। यानी हू कांग्रेस वारे बेशरम मिम्बरनि खे इहा यादि न आहे त गाज़ा में इसराइल छा पियो करे हुनजे लाइ कॾहिं ठारा बहाल कई आहे हिननि। हालांकि हुते जी जेका जंगी कौंसिल हुई हू गाज़ा जे ख़िलाफ़ ॻाल्हि कई त ही कांग्रेस में जेका बेशरम वेठा आहिनि हिननि वटि गाज़ा जी सूरत हाल न आहे ॿियनि मुल्कनि जी सूरत हाल न आहे हुनजे लाइ ठारा बहाल करण लाइ तयारी न आहे। भई ही मुदाख़लत बिल्कुलु क्लियर मुदाख़लत आहे। बजट सेशन आहे बजट सेशन में ठारा थी सघे थी या न थी सघे थी पर हिन में मां बिल्कुलु हिनखे सहमत कंदे कंदे गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान बल्कि अपोजिशन लीडर उहो साम्हूं अची वेंदो बिलावल साहब जेका बि पार्लिमानी लीडर आहिनि उन्हनि खे चवंदुमि त स्पेशल बजट सेशन रोके ऐं चओ त नई रीत क़ाइमु कनि। बजट सेशन दौरान चयो वञे त भाउ ही बजट में अहिड़ी क़िस्म जी हाणे डॉक्टर पंहिंजो हाजी डॉक्टर सोराब सरकी साईं वेठो आहे सीनियर पार्लिमेंटेरियन आहे ही पाण बि ॿुधाईंदो त मां सम्झा थो त बजट सेशन खे रोके ही बि सॼी दुनिया खे ॿुधायो वञे। ऐं ॿी ॻाल्हि ही रेज़ोल्यूशन सां बि ही बि साम्हूं आई आहे त हाणे इहा पक थी वई आहे त आर्मी चीफ जेको आहे जनरल आसिम मुनीर हू अमरीका जे क़ाबू न पियो अचे। जॾहिं हू विज़िट लाइ वियो तॾहिं बि अहिड़ी कंट्रोवर्शियल ॻाल्हि आई अहिड़ी कंट्रोवर्सी पैदा कई वई त हाणे ही पक थी वियो त जनरल आसिम मुनीर हुजे या पाकिस्तान जी गवर्नमेंट या पाकिस्तान जी पॉलिटिकल पार्टीज़ हुजनि इलावा PTI जे अॼु छा थियो आहे गुज़िरियल ॾींहुं बि यादि हूंदो त अतर मनोल्ला साहब जस्टिस अतर मनोल्ला साहब ॻाल्हि हुई ही हुजण न हुजण स्पेशल सीटूं हुजण न हुजण हुन में हू क्वेश्चन कयो त बाबा ही 8 फरवरी वारी चूंडनि ते छो नथा ॻाल्हि कयो पाण में हुन जी तकरार बि थी चीफ जस्टिस सां। हिन जो मतिलबु अॼु हू जेको आहे पंहिंजो इमरान ख़ान जो चवंदा आहिनि त हू आहे पंहिंजो फोकल पर्सन आहे उहो हुनजो जेको भाउ आहे जिते उहो ही पंहिंजो छक्कन हमिलो कयो ही ख्वाजा सरा जिते हमिलो कयो अॼु हुनजी बि प्रेस कॉन्फ्रेंस हुई पहिरीं हुन में बि हू चयो त सॼी दुनिया माना ही लिंक जेकॾहिं ॾिजे न ॻाल्हि इहा आहे त आफ्ताब अवां हुजो मां हुजां सरदार यासिन साहब हुजे सोराब सरकी साहब हुजे असां कंहिंजे ख़िलाफ़ थी सघूं था पाकिस्तान जे ख़िलाफ़ नथो थी सघे जेको पाकिस्तान ख़िलाफ़ थींदो असां हुन ख़िलाफ़ थींदा। मां यासिन साहब जी ॻाल्हि सां सहमत आहियां ते रेज़ोल्यूशन अचणु घुरिजे जीअं PTI बि साम्हूं बेनकाब थिए। डॉक्टर साहब वॾी महिरबानी अवां वक़्तु कढियो मुंहिंजो प्रोग्राम डॉक्टर साहब हिकु त इहो तय आहे त हिकिड़े ऐवान वॾो ताक़तवर ऐवान आहे उन जेको आहे सो 368 मेंबरनि इहा डिमांड कई आहे त 8 फरवरी ते जेके थियल चूंडूं आहिनि उनजी जांच कराई वञे। माना उन्हनि हिन वक़्तु एतिराज़ उथारियो आहे ख़ासि तौर ते हिन चूंडुनि ते ऐं माज़ी में बि जीअं इम्तियाज़ ख़ान चवनि पिया त माज़ी में बि एतिराज़ात आया आहिनि पर तय आहे त अमरीका खां शुरू थियंदे जेका साज़िश हुई जेका आम चवणी हूंदी आहे पाकिस्तान में त जेको बि कुझु थिए थो उन में अमरीका इन्वॉल्व आहे पर उन चवणी खे वठी करे साइफ़र लहिराईंदे बानी PTI चयो त मुंहिंजी हुकूमत अमरीका केराई आहे वरी अॼु साॻियो ई हिन ऐवान वरी उन चूंडुनि ते सुवाल कया त पोइ सम्झे त साज़िश तव्हां सम्झो पिया हीअ या पहिरियां वारी हुई। असल में आफ्ताब साहब जेकी सूरत हाल आहे जेकी तव्हां ॾिसो था इम्तियाज़ फरहान साहब बि वेठो आहे यासीन आज़ाद बि वेठो आहे ये मां सम्झां थो यासीन आज़ाद साहब बि काफ़ी प्रोग्राम में असां गॾु हूंदो आहे। तमामु जेकी सूरत हाल आहे उहा ॾाढी संगीन आहे। असल में जेकी तव्हां सूरत हाल ॾिसो था त PTI जाको जो आई आहे हुकूमत में आई ऐं हुकूमत खां पोइ लथी आहे
जहिड़े नमूने सां उन्हनि जो तरीक़ा वारदात आहे उहो तव्हांजे साम्हूं आहे। बिल्कुलु असां इन खे जेके असांजा अंदरूनी मामलात आहिनि अमेरिका जो ऐवान में करारदाद पास करे ऐं उन में क्वेश्चन मार्क करे त उन में इहो जीअं पहिरियों सभु चवनि पिया तव्हां असां मीडिया ते बि ॾिसूं पिया त का लॉबिंग करे पई PTI उते अमेरिका में ऐं उन्हनि बाक़ाइदे कुझु माण्हू हायर कया आहिनि ऐं अहिड़े क़िस्म जी सूरत हाल आहे। उन ते हाणे बिल्कुलु ॻाल्हि जेकी आहे वाज़े थी वई। ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त इहा मां सम्झां थो त असांजे जेके अंदरूनी मामलात में आहिनि उन में मुदाख़लत आहे ऐं इन में बिल्कुलु ईअं थियणो खपे त हिकदमि हिकिड़ी रेज़ोल्यूशन अचे ऐं ज़ाहिर आहे जेके आहिनि पार्टियूं ज़रूरु उन जा पार्टियुनि जा सरबराह ज़रूरु इन ते बयान बि ॾींदा ऐं नेचुरली हिकिड़ी जेकी रिएक्ट ऑलरेडी अमेरिका जी गवर्नमेंट जे तरफ़ां बि अची वई आहे ऐं उन्हनि इहा ॻाल्हि कई आहे। जीअं फरहान साहिबु चयो त जेको गज़ा में हेॾी दहशतगर्दी थिए थी ॿिया मामला थियनि था उन्हनि जो उन्हनि खे एतिरो को फ़िक्रु न आहे। बाक़ी हिन अची करे हितां जी इलेक्शन जो एतिरो फ़िक्रु थियो अथनि त उन मां तव्हां ज़ाहिर इहा इन में आहे ॻाल्हि त हुननि जी केतिरी मुदाख़लत आहे ऐं उन में केतिरी लॉबिंग थिए थी। अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे मां त हिते जेके आम तौर ते जेकी ॿुधण में अचे थो त जीअं एब्सोल्युटली नॉट जी ॻाल्हि कई वई या ॿिया मामला कया विया ऐं उहे चयूं त का मुदाख़लत न थियणो खपे। ऐं वरी जेकी अमेरिका जी जेकी हिकिड़ी अचे थी का माना रेज़ोल्यूशन पास थिए थी त वरी उनखे हिकिड़ो माना बढ़ाए चढ़ाए करे पेश करनि था त अमेरिका बि चई छॾियो। अमेरिका 10 दफ़ा चए कहिड़ो फ़र्क़ु पए थो। इहे रेज़ोल्यूशन त असां अलाए केतिरा असेंबली में पास थींदा आहियूं उन में को मैंडेटरी न आहे। असां अलाए मर्कज़ खे अलाए केतिरा हितां सिंध मां रेज़ोल्यूशन पास करे मोकिलींदा आहियूं त उहे उहे हिकिड़ी ठीकु आहे उन्हनि हिकिड़ी जेकॾहिं ॻाल्हि कई आहे पर उहा उन्हनि खे न करणु खपे आहे। हाणे उते जेको ॿुधाइनि ईअं था वधीक ख़बर न आहे मूंखे त उते वॾा पैसा ख़र्च थियनि था उते लॉबिंग थिए थी उते लॉबिंग करे पोइ अहिड़े क़िस्म जा जेके आहिनि हिकिड़े माना पूरी दुनिया जो हिकिड़े हिन महिल उहो सुपर पावर आहे उते माण्हू उन्हनि खे हायर करे उन्हनि में अहिड़े क़िस्म जूं हिकिड़ो जेको उते पेश करे ॻाल्हियूं उते अहिड़े क़िस्म जा कम कया वञनि था। पर मूंखे जेको आहे इन शइ जो बि अफ़सोस आहे एॾी वॾी दुनिया जी जेकी आहे हिकिड़ी डेमोक्रेसी आहे। तव्हां पाण ॾिसो अमेरिका जेकी पोइ इलेक्शन आहे पाण ट्रम्प जेको आहे चयो त उहा इलेक्शन फेयर एंड फ्री न आहे। हाणे उहे उन्हनि पाण तव्हांखे ख़बर आहे त जेको आहे उहो वियो कोर्ट में वियो ऐं हाणे बि उते अमेरिका में एॾा मामलात अचनि था हलनि था। उन्हनि जी पंहिंजी जेकी आहे जहिड़े नमूने सां असां वटि हिते ॾिसो जहिड़ी सूरत हाल आहे ख़ासि करे जेकी हिन वक़्तु जेकी आर्मी जे ख़िलाफ़ु जेको हले थो सिलसिलो या जेकी मुहिम हले थी उहा तव्हांजे साम्हूं आहे। उहे पाण अहिड़े क़िस्म जी मोकल उते ॾियनि था पंहिंजे हुन एस्टेब्लिशमेंट जे ख़िलाफ़ु नथा ॾियनि। हे त मुल्क खे कमज़ोर करण जे बराबरि आहे। शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो इम्तियाज़ ख़ान बि तव्हां बि शायदि यासीन आज़ाद बि हिन ॻाल्हि जी सपोर्ट कनि त जॾहिं मोहतरमा बेनज़ीर भुट्टो ऐं ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जी फॉरेन पॉलिसी ख़ासि तौर पे थिंक टैंक्स जेके हुया जॾहिं बि हुकूमत में मोहतरमा रही उन खां अलावा बि अमेरिका जे अंदरि जेके थिंक टैंक्स आहे उन सां ॻाल्हाइणु ॿोलाइणु उन्हनि खे इंगेज करणु उनखे पाकिस्तान जा मसइला ॿुधाइणु ऐं थिंक टैंक्स खे उन ते कमु करणु चइजे त हिन वक़्तु जेका विफ़ाक़ी हुकूमत आहे या ख़ासि तौर ते नून लीग जी हुकूमत जेका आहे असां ॾिठो आहे माज़ी में बि जॾहिं मियां नवाज़ शरीफ़ साहिबु हुयो त उन वक़्तु प्राइम मिनिस्टर हूंदे उन सां हिकिड़ो सेनेटर मिलण लाइ तयारु न हुयो। अॼु शहबाज़ शरीफ़ या विफ़ाक़ी हुकूमत सम्झो पिया त वाक़ई नाकाम थी चुकी आहे फॉरेन पॉलिसी में। यंगेस्ट पहिरियां बि जॾहिं बिलावल भुट्टो फॉरेन मिनिस्टर हुयो त उन जा ॾिठासीं त धुएंधार सॼी दुनिया में दौरा हुया पर हिन वक़्तु उहा शइ नज़र न पई अचे चाहे डिप्टी प्राइम मिनिस्टर हुजे इसाक डार साहिबु या वरी फॉरेन मिनिस्टर हुजे फॉरेन पॉलिसी असांखे किथे नज़र न पई अचे। बिल्कुलु सहमत। बाक़ी ॻाल्हि ॾिसो न मां हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां बिल्कुलु इहे जेके बि इहे आहिनि शयूं माना तव्हांखे हुकूमत हलाइण जे लाइ जेके तव्हां ॻाल्हियूं कयूं मां बि तव्हां सां 100% सहमत आहे। इहे लवाज़मात आहिनि बिल्कुलु पूरी दुनिया में तव्हांखे जीअं माना हिकिड़ो तव्हांखे ॾेखारींदा आहिनि त इंडिया जो प्राइम मिनिस्टर उथी करे पाकिस्तान खे त असां आइसोलेशन में मोकिले छॾियो आहे उन सां को माण्हू बीहे नथो। ॿियो कुझु न आहे। हाणे तव्हां ईअं अफ़गान ईरान खे ॾिसो हालांकि उहो हिकिड़ो आइसोलेशन में आहे पर तव्हां जेकॾहिं इंटरनेशनल कम्यूनिटी में तव्हां मौजूदु आहियो त तव्हांजो हुते एक्सेस हुजणु खपे। अफ़सोस इहो आहे त हुनखे हुकूमत खे यासीन आज़ाद साहिबु वेठो आहे सीनियर अॻुवान आहे मुस्लिम लीग नून जो त उन्हनि खे जेको आहे पंहिंजी लॉबी जेकी आहे उन्हनि खे पूरी दुनिया में उनखे कमु करणु खपे वञणु खपे। माण्हुनि खे तव्हां तूफ़ानी दौरा कया असांजे बिलावल भुट्टे साहिबु उन में हिकिड़ो बहितरीनु इमेज ईंदो आहे ऐं उन में ख़बर पवंदी आहे त भाउ कहिड़े मुल्क में छा हले पियो छा नथो हले। ऐं ईअं ई तव्हां पाण ॾिसो असां वटि नंढड़ी हिकिड़ी मिसाल आहे तव्हांखे
त कंहिं वॾेरे वटि ईंदो आहे हिकिड़ो माण्हू अची करे हिकिड़ी ॻाल्हि करे वेंदो आहे ऐं के वॾेरा अहिड़ा हूंदा आहिनि त ॿिए खां पुछंदा ई न आहिनि, बसि उन ते एक्शन खणी छॾींदा आहिनि। ऐं बि ईअं सम्झो हिकिड़ो अमेरिका वॾेरा चओ, ब्यूरोक्रेट चओ, पुलिस ऑफिसर चओ, पुलिस ऑफिसर चओ, कोई बि मिसाल आहे, पर तव्हां कम अज़ कम जेको आहे तव्हां जिथे वञी करे तव्हांजे लाइ ॿुधाइनि था, तव्हांजो जेको ग़लति हिकिड़ो नक्शो पेश करनि था, त उते वॾी ज़ुल्म आहे, कार आहे। बिल्कुल भाई, ये सवाल यासीन आज़ाद साहब, ये बड़ा अहम नुक्ता था जो मैंने रखा है, क्योंकि इस वक्त बात हो रही थी खास तौर पर सुपर पावर की, अमेरिका की बात हो रही है। तो सर माजी में भी हमने देखा कि मियां मोहम्मद नवाज शरीफ जो प्राइम मिनिस्टर थे, तो उस वक्त भी मुझे याद है कि मैं भी उस वक्त अमेरिका में मौजूद था, कि कोशिश कर रहे थे कि जो है फातमी साहब के किसी तरह से भी कुछ सेनेटर जो हैं ट्रम्प के, जो उस वक्त जीत के आए थे, कि उनकी प्राइम मिनिस्टर से मुलाकात हो जाए। तो सर थिंक टैंक्स जो हैं वहाँ पर लॉबिंग जो है उस तरह से PMLN करने में नाकाम क्यों रही है सर, वजह क्या है? देखें, लॉबिंग करने के लिए आपको पैसे की जरूरत है, और लामाला इसके लिए आपको उनके जो रिक्वायरमेंट है आपको उनकी पूरी करनी पड़ती है। PTI के मतलब एक बात मैं ये कहता हूँ कि ये तो मानना पड़ेगा कि उनका सोशल मीडिया इतना मजबूत है कि उनके लोग जो है अमेरिका में, बरतानिया में, हर जगह बैठे हुए तो एक सिस्टम को चला रहे हैं जिसका तोड़ तो हमारी बाकी पॉलिटिकल पार्टी नहीं कर सकती। ठीक है, वो एक अलग बात है। लेकिन सवाल ये पैदा होता है कि वो PTI जो माजी में कह रही थी कि हम अमेरिका की दाखिलत को किसी सूरत में बर्दाश्त नहीं करेंगे, आज अगर अमेरिकन कांग्रेस ने कोई ऑर्डर पास, करारदाद पास की है, तो क्या PTI के बानी जो जेल के अंदर रखे हुए हर स्टेटमेंट जारी करते हैं, इस पे उन्होंने कोई स्टेटमेंट जारी किया? क्या 80-82 आदमी जो सुन्नी अताक के मेंबर हैं, उन्होंने पार्लियामेंट के अंदर जाकर कोई स्पीच की कि हमारे मामला में मुदाखलत हुई है? कोई उन्होंने बयान दिया? मैं तो सिर्फ ये कहता हूँ, जिस तरह पहले भी कहा, दोबारा रिपीट करता हूँ कि बेहतर यही है कि ये मामला पार्लियामेंट में ले जाएं और पार्लियामेंट में एक करारदाद पास करें कि अमेरिका के जो करारदाद पास की गई है ये हमारे अंदरूनी मामला में मुदाखलत है, और उसको मुतफ़क़ा तौर पर कंडेम करें, ताकि अमेरिका को मैसेज जाए कि भाई इस तरह की करारदादें पास करने से दूसरे के मामला में मुदाखलत नहीं की जा सकती। और उसमें दूसरा टेस्ट जो हो जाएगा वो ये हो जाएगा कि फिर देखना पड़ेगा कि पार्लियामेंट में जैसे जब ये करारदाद जाए तो देखना पड़ेगा कि जो सुन्नी इत्तेहाद तहरीक के कौमी असम्बली के मेंबर हैं वो क्या करते हैं, क्योंकि मैं उनको PTI का नहीं कहता, मैं सुन्नी इत्तेहाद का प्रतिनिधि हूं। उनकी अगर अपोजिशन भी है, लीडर ऑफ अपोजिशन जो है वो सुन्नी इत्तेहाद का मेंबर नहीं है, लेकिन वो लीडर ऑफ अपोजिशन है। अब इन हालात में जो सूरत सामने आ रही है, जो खामोशी है, वो क्यों है? नंबर 1। नंबर 2, पार्लियामेंट सेशन में है, पार्लियामेंट को ये मामला पूरी तौर पर टेकअप करना चाहिए और करारदाद पास करनी चाहिए। करारदाद का जवाब करारदाद ही से देना चाहिए, और ये काम किसको करना चाहिए? पार्लियामेंट को करना। ठीक है सर, मगर वो पार्लियामेंट में तो काम होगा, बाद में वो देखा जाएगा, मगर अब तो सबसे अहम जिम्मेदारी आ रही है, जो सबसे पहले इम्तियाज़ ने भी कहा, मैंने भी कहा कि पार्लियामेंट लीडर जो हैं, तमाम सियासी पार्टियों के जो सरबराहान हैं, इवन के मौलाना फजल रहमान, सबको सर मैदान में उतरना चाहिए ना। कि पहले तो साजिश के खिलाफ सब बातें कर रहे थे कि जी अमेरिका ने साजिश कर दी, अब ये अगर साजिश हो रही है और उस पर अगर खामोशी बढ़ती जाती है तो फिर तो तय है कि कहीं ना कहीं फिर साजिश का जो फ़ायदा मिलेगा, चाहे वो सुन्नी इत्तेहाद काउंसिल हो या PTI हो, उनको तो फिर वो तो इस चीज़ को तो वही वाली बात है कि सोशल मीडिया पे प्रमोट करेंगे। बिल्कुल, जो बात आप करें बिल्कुल सही है, मैं इससे एग्री करता हूँ। और जो हमारी पॉलिटिकल पार्टीज हैं, देखें अभी जो चाइना वाला मामला था, उसमें जब चाइनीज गवर्नमेंट को एतराज यही था कि जब चाइनीज जाते हैं तो दहशतगर्दी की वजह से हम काम करने की पोजीशन में नहीं है, तो पाकिस्तान की तमाम सियासी जमातों के नुमाइंदे वहाँ गए और इस चीज को दुनिया में अप्रिशिएट किया गया कि इस मामले में पाकिस्तान की तमाम सियासी जमातें एक प्लेटफॉर्म पे हैं। अब ये सूरत तो अपनी जगह पे मौजूद है, पर जो आप कह रहे हैं वो बिल्कुल होना चाहिए, पर फौरी तौर पर इसका जवाब देना बहुत जरूरी है। अगर जवाब नहीं देंगे तो ये समझा जाएगा कि ये मामला जो है ये गलत है। ठीक है। अच्छा यासीन आज़ाद साहब, दूसरी तरफ आते हैं कि आज ऐवान में वज़ीर आज़म पाकिस्तान शहबाज शरीफ ने आज PTI को फिर जो है पेशकश करते हुए कहा कि ठीक है जी, हम बात करने के लिए तैयार हैं और आगे बढ़ें। तो वाकई सीरियस नुक्ते पे हैं, आप समझते हैं कि PMLN
कि जी मुज़ाकरात होंगे PTI से और जो है आपके पास मैंडेट है कि आप बात कर सकेंगे? सर, वक्त की जरूरत यह है कि पाकिस्तान की तमाम सियासी जमातें एक प्लेटफॉर्म पे बैठकर अपने मामला को डिस्कस करें। सर, आपने भी तो चीफ जस्टिस वाली बात कर ली ना। कल जो चीफ जस्टिस ने फरमाया, जस्टिस काजी फायजी साहब ने, कि जी अमरीत के खिलाफ तो सब इकट्ठे हो जाते हैं मगर जमहूरियत के नुक्ते पे आप इकट्ठे नहीं होते। आप ही वही बात कर रहे हैं। पर मेरा सवाल यही पैदा होता है जो रखना चाह रहा था और लेने की कोशिश कर रहा हूँ जवाब आपसे, कि क्या वाकई आपके अंदर इतनी ताकत है, ऐवान के अंदर, PMLN के अंदर, कि जी वो बात कर सकें? देखिए सर, मैं कल कोर्ट के अंदर भी था। कोर्ट के अंदर फैज इफ्ता साहब ने जो बात कही अपनी जगह से कही जी। उनके कहने का मकसद ये था कि जब कोई डिक्टेटर ताकत के बलबूते पे आता है, वो 10-11 साल हुकूमत करता है, तो तमाम पॉलिटिकल पार्टीज उसका साथ देते हैं जी। लेकिन जब कोई पॉलिटिकल पार्टीज हुकूमत में आती है तो पॉलिटिकल पार्टीज के ही लोग एक दूसरे के खिलाफ बोलते हैं और उनको जो है ना बर्दाश्त करने के लिए तैयार नहीं होते। ठीक है। तो जो चीज आप कह रहे हैं मैं उसी को आगे बढ़ाता हूँ कि क्या आज का जो ये करारदाद सामने आई है, क्या पाकिस्तान की इतिहास तमाम सियासी जमातों की बाशमूल हुकूमत के ये जिम्मेदारी नहीं बनती तो उस करारदाद का वाज़ेह अल्फाज में जवाब दें? मेरे नजदीक बनती है, उनको करना चाहिए। लेकिन मैं आपको यकीन के साथ कहता हूँ कि आप ये करके भी देख लें, ऐसी सूरत हाल में PTI कभी भी आपका साथ नहीं देगी। उनको अपनी सपोर्ट से कहीं से ध्यान मिलता है तो वो ये समझते हैं कि हम दुनिया में इतने पॉपुलर हैं कि आगे का समय सपोर्ट मिल रही है और इसका फायदा वो पूरा उठाते हैं। अब जो सूरत हाल है, इस सूरत हाल में इस मामले को बहुत जल्द टेकअप कर लेना चाहिए। और आप खुद ये बता दें, बजट सर पे है, बजट को अप्रूवल जो है, बजट पे आपका भी एतराज हो सकता है, मेरा भी एतराज है। लेकिन सवाल ये पैदा होता है कि मौजूदा हालात में हमारी जो हुकूमत है, जो पार्लियामेंट है हमारी जी, क्या उनको ये नहीं पता कि ये बजट जिन हालात में हम दे के आए हैं, अगर हम IMF के डायरेक्शन के मुताबिक बजट में तमाम मामला को लेके नहीं आते, IMF आपको पैसा देने से इनकार कर देता है, तो आप कौन खड़े हैं? बहुत सारी चीजें हमें सोचनी पड़ी। बिल्कुल। यासीन दाद साहब, मैं इम्तियाज़ खान फरहान की तरफ जाना चाहूँगा। इम्तियाज़ साहब, एक तरफ इहा ॻाल्हि त या त वज़ीर आज़म आज करे छॾी आहे, हुन पेशकश कई आहे त असां ॻाल्हियूं करण जे लाइ तयारु आहियूं, पर वरी अॼु अपोजिशन लीडर उमर अयूब साहब PTI बानीअ जी गिरफ़्तारी जी ॻाल्हि कई आहे। हुन सां गॾोगॾु उहे कारकुन जेके हिन वक़्तु गिरफ़्तार आहिनि उन जी रिहाई जी ॻाल्हि कई आहे ऐं ॻाल्हि कई आहे त असांखे जेके मेणा ॾियनि पिया त पंहिंजे पीउ जे जनाज़े में शिरकत न करे सघिया, पर अॼु हुन पोइ यादि ॾियारियो त मां बि उहो ई माण्हू आहियां, मां बि पंहिंजे वालिद साहब जे जनाज़े में शरीक न थी सघियुसि। त पोइ हाणे इहे ॻाल्हियूं थींदियूं कीअं, एतमाद बहाल थींदो कीअं? सम्झो पिया त वाकई अपोज़िशन ऐं नून लीग जे विच में को अहिड़ो विचों रस्तो निकिरे। हिन आज खां पोइ आफ्ताब वधीक बेइज़त थींदी मुस्लिम लीग नून। अच्छा, बिल्कुलु वधीक बेइज़त थींदी। उहो उतां अहिड़ी कंडीशनूं ईंदियूं। ऐं अॼु वज़ीर आज़म जेको आहे शहबाज शरीफ़, मुंहिंजी नॉलेज मुताबिक़, मां की इंफॉर्मेशन जी बुनियाद ते नथो चवां, तजुर्बे जे मुताबिक़ इहा आहे, पर जीअं ॻाल्हि कई हुन उथी बि 2-3 मिंटनि में, हिन जो मतिलबु आहे कंहिं प्रेशर में कई आहे। जुडिशरी जो प्रेशर आहे, इस्टेब्लिशमेंट जो प्रेशर आहे, या पंहिंजे एडवाइज़र जो प्रेशर आहे। जंहिं बि उनखे ही एडवाइस कई आहे, मां सम्झा थो डेमोक्रेसी में त हिनखे सारा करे सघिजे थी, पर बिल्कुलु ग़लति आहे। जेतिरी जॾहिं आच थींदी PTI खे मुज़ाकरात जी, जंहिं कंदो हू उनजी बेइज़ती थींदी। बाक़ी हिकिड़ी अवां ॿिए सेगमेंट में हिकु वॾी ॻाल्हि कई ते ख़ासि तौर ते फॉरेन अफेयर में जी, ही मञणु घुरिजे ते डिप्टी प्राइम मिनिस्टर ऐं फॉरेन मिनिस्टर सेनेटर इसाक डार 100% न 1000% फेल वियो आहे ऐं ज़ाती अनाज ते वेठो आहे इन सीट ते। पाकिस्तान जी सॼी फॉरेन अफेयर ते के दाव ते हणी पोइ वेठो आहे। डिप्टी प्राइम मिनिस्टर ब्लैकमेल करे प्राइम मिनिस्टर के नवाज शरीफ ज़रिए ब्लैकमेल करे इसाक डार पंहिंजी रिश्तेदारी इस्तेमाल करे पाण खे डिप्टी प्राइम मिनिस्टर नोटिफाई करायो, जंहिंजी कॉन्स्टिट्यूशन में कोई हैसियत ई न आहे। अॻे परवेज़ इलाही कयो आसिफ ज़रदारी साहब, हाणे हिनखे करायो वियो पंहिंजो ही इसाक डार खे ऐं फेल वियो आहे। मुंहिंजी सलाह इहा हूंदी ते बिलावल भुट्टो जी फॉरेन पॉलिसी जेका रही हू कम वक़्त में जीअं निभायो
हुन जी सरवाणीअ में जीअं नवाबज़ादा नसरुल्ला ख़ान ऐं हिकु भेरा मौलाना फजलुर रहमान जी अॻुवाणी में जेको कमेटी ठही हुई, कश्मीर समेत मुख़्तलिफ़ इफ़ेट ते हू सॼे मुल्क जो दौरो करे माहौल ठाहिण जी कोशिशि कई। नवाब साहब हुयो शहीद रानी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो दौर में, हाणे बिलावल भुट्टो जी सरवाणी में हिकिड़ी कमेटी जोड़ी वञे या ते बिलावल खे चयो वञे ते हू पंहिंजी कमेटी पाण जेका पॉलिटिशियन आहिनि हुननि सां पाण सलाह करे हुननि मां तव्हांजी तजवीज़ इहा आहे त कहिड़ी बि रीति वरी बि बिलावल भुट्टो बिल्कुलु। अचे वागुंरु संभाले फॉरेन पॉलिसी जूं बिल्कुलु। त बहितर थी बाक़ी सघे थी। पीटीआई वारो जेको बिल्कुलु। आहे न, पीटीआई जी स्टेटमेंट ईंदी हिन जी ठीकु आहे। मुखालफ़त में ईंदी अमरीकी कांग्रेस जी, ही भी मां एक्सपीरियंस की बुनियाद पे चवा, पर कंडीशनल ईंदी। देखा हम नहीं कहते थे कि ये पूरी दुनिया कह रही है, हम इसकी मुखालफत करते हैं कांग्रेस की, पर हम ये कहते हैं माना कंडीशनल ईंदी, मुखालफत भी ईंदी। बाकी जी अज अवां इहा ॻाल्हि कई न त अवां के तरीक़े सां जीअं बिलावल भुट्टो ॿ ॾींहं अॻु में हिकिड़ी ॻाल्हि चई ते बाबा ही बजट भी असांजी सलाह सां न आंदो वियो आहे, ते चलो बजट खे छॾियो, घटि में घटि इकोनॉमिक इशू ऐं फॉरेन अफेयर इशू ते ॻाल्हि ॿोल कयो न। हाणे पाकिस्तान फाथल आहे ऐं अमरीकी कांग्रेस जी जेका ठार आहे न, हाणे मामला अचनि पिया। सरदार यासीन जेका ॻाल्हि कई हू बसि हू ज़बरदस्त आहे। ते चाइना जो सक्सेसफुल विज़िट जेको आहे, प्राइम मिनिस्टर जो हुजे, आर्मी चीफ जो हुजे, पोइ हिते पाकिस्तान में जेका हिकिड़ी काउंसिल थी, हिकिड़ी मीटिंग थी जंहिंमें आई थिंक त प्राइम मिनिस्टर चाइना जो प्राइम मिनिस्टर हुयो, हुनमें पीटीआई वारा भी हुया, मौलाना फजलुर रहमान साहब भी हुयो, पीपल्स सभु हुया। हुन जी जेका कामयाबी आहे उहा ज़ाहिर आहे एंटी अमेरिकन आहे। ते अमेरिका के हू जीअं डॉक्टर सोराब हू अमेरिका के एक्सेप्टेबल न हूंदी। ऐं जीअं डॉक्टर सोराब साहब चयो न, ॻाल्हि बिल्कुलु ईअं ई आहे। ट्रम्प जे दौर में जब ट्रम्प पहिरियों भेरो खटियो हो त ही न चयो वियो ते वाह रशियन जेका वो हुया जेका क्रिकेट चवंदा आहिनि, हू इंटरवीन करे कंप्यूटर सिस्टम में ट्रम्प खे खटरायो आहे। ऐं ॿियो जॾहिं जो बाइडन जो थियो ते ट्रम्प इहे इल्ज़ाम मड़ियो, हिलरी ऐं जॾहिं ठीकु आहे। ये असांखे बिल्कुलु डॉक्टर साहब मां तव्हां ॾींदुमि, हिकु त वज़ीर आज़म जी आश, पर वरी ॿिए तरफ़ मुश्किलातूं वधंदे नज़र ईंदियूं PMLN जूं। त कहिड़ी रीति हो पिया चवनि त माइनस बानी PTI इमरान ख़ान जे ॻाल्हि ई न थींदियूं। पहिरियां त असां सां इहो तय कयो वेही करे त इमरान ख़ान जा केसिस तव्हां ख़तमु कयो था, असांजा जेके असीर आहिनि जेके सियासी उन्हनि खे रिहा कयो था, बाद में ॻाल्हियूं थींदियूं। जॾहिं हाणे इन नुक़्ते तां जॾहिं PTI हटे ई न त पोइ कीअं ॻाल्हियूं थींदियूं? न हटंदी, मुंहिंजो तजुर्बो चए थो। हा, उहो ई मां तव्हांखां सुवाल जो जवाबु वठणु पियो चाहियां त पोइ ॻाल्हियूं कीअं थींदियूं? आफ्ताब साहब, मुंहिंजो जेको एक्सपीरियंस आहे या जेको सियासी मुंहिंजो आहे तजियो या मां सम्झां थो, मां मुमकिन न आहे जो उहे हिन हुकूमत सां ॻाल्हियूं करनि। अॻे ई उहे चई चुका आहिनि, उहे बसि ईअं मिड़ई सियासी लिहाज़ सां हिकिड़ी ॻाल्हि करे छॾनि था, पर कंदा कोन। ऐं मां ज़ाती तौर ते इहो सम्झां थो त इमरान ख़ान या PTI सां मुक़ाबिलो जेके बि पार्टियूं आहिनि उहे सियासी मैदान में ई करे सघनि थियूं, उन्हनि में करनि त वधीक बहितर आहे। बिल्कुलु। बाक़ी जेको जहिड़े नमूने सां इहो जेको हिन वक़्तु जेकी पॉलिसी आहे, मां इम्तियाज़ फारहन साहब सां बिल्कुलु 500% मुतफ़िक़ आहियां, 100 बि न 500% मुतफ़िक़ आहियां त इहो जेको आहे सभु जेके बि ॿियूं पार्टियूं आहिनि उन्हनि खे सख़्तु नुक़सानु थींदो। पोइ हाणे अॻे जहिड़े नमूने सां हुकूमत PTI कई आहे न कई आहे, पर उहे इन में बिल्कुलु यासीन आज़ाद बि इहा ॻाल्हि करे थो त जेकी उन्हनि जी सोशल मीडिया टीम आहे या पूरी दुनिया में मीडिया टीम हुजे ऐं हिन वक़्तु आलमी सतह ते पाकिस्तान तहरीक इंसाफ़ हुजे या मुल्की सतह ते हुजे, पर चइजे त पोइ वफ़ाक़ी हुकूमत उनजे आॾो हथियार फिटी करे केसिस ख़तमु करे इमरान ख़ान खे रिहा करे उन जा मुतालबा पोइ सुभाणे खां पोइ ख़ुदा न ख़ास्ता इहे केसिस वरी इमरान ख़ान जी हुकूमत में नून लीग ते थियनि या तव्हां ते थियनि, ऐं वरी तव्हां जॾहिं जेलनि में हुजो असल में थिया विया त पोइ तव्हां बि अहिड़ो प्रेशर क्रिएट कयो त पोइ माना असल में ॻाल्हि इहा त जेके बि माना हिकिड़ो मां इहो चवां थो त जेको बि सियासतदान आहे या सियासी पार्टी आहे, उन जो जेको बि मुक़ाबिलो आहे उहो सियासत में सियासी तरीक़े सां करे सघिजे थो। जेकॾहिं उहो पॉपुलर आहे त तव्हां उन खे काउंटर करण जे लाइ तव्हां अहिड़ा कमु कयो, एॾी महिनत कयो ऐं फॉरेन पॉलिसी सुठी ठाहियो ऐं पूरी दुनिया तव्हांखे एप्रिशिएट करे। हाणे तव्हांजी हुकूमत वेठी आहे, तव्हांजी हुकूमत जे हूंदेसि हूंदे होॾे अमेरिका होॾो तव्हांजी मिसाल हुन सॼो जेको अमेरिका खे यको जेकी पॉलिटिक्स कई आहे त एंटी अमेरिका कई आहे, अमेरिका खे दॿियो ताईं आख़िर में उहा ई अमेरिका उन जी पार्लियामेंट वरी उन्हनि जी हिमायत में रेज़ोल्यूशन पास करे थी। तव्हां उन्हनि जी हिकमत अमली खे ॾिसो न,
उन्हीं के काउंटर करण जे पर लाइ जेका यासीन foreign आज़ाद policy- ॻाल्हि कनि पिया त जेका हिन वक़्तु अगरि फॉरेन पॉलिसी पंहिंजी जॻह ते आहे पर इंटरनेशनल लॉबिंग ऐं अमेरिका में लॉबिंग करण जे लाइ पैसा घुरिजनि पोइ PML पैसा वटि पैसा PML सियासत करे थी तो पैसा भी खर्च करे खर्च न कंदी तो यासीन आज़ाद साहब सुन रहे हैं सर वज़ीर आज़म ते हा पैसा खर्च तो करना पवंदसि न जेकॾहिं जी। उहे करनि था काउंटर यासीन आज़ाद साहब हैं हमारे साथ जी जी हूँ सर। जी सर डॉक्टर साहब कह रहे हैं कि सर जब हुकूमत कर रहे हैं और विफाक में अगर बैठे हैं तो फिर पैसे अगर PTI खर्च कर रही है लॉबिंग के लिए और अपनी सियासी बयानी के लिए तो फिर आपको भी खर्च करने चाहिए ना सर पैसे नहीं तो फिर सियासत क्यों कर रहे हैं खर्च नहीं कर रहे हैं तो पैसा तो जाम था खर्च नहीं कर रहे सर वो लाइटली मूड में उनका कहने का मकसद ये है कि सियासत तो आजकल यही हो रही है ना सर सर मेरा पॉइंट ऑफ व्यू यह है कि लॉबिंग के लिए गवर्नमेंट के खजाने से तो कोई पैसा खर्च नहीं किया जा सकता। ये करना भी नहीं चाहिए सर करना भी नहीं चाहिए कौमी खजाने से कोई पैसा खर्च नहीं। वैसे ही कौमी खजाने में हमारे चूहे दौड़ रहे हैं सर फिर खर्चा करेंगे तो फिर तो इमरान खान जो कर रहा है वो कहाँ से कर रहा है वो नहीं, इमरान खान को आपने जेल में रखा हुआ है तो जिस तरह की जेल है आपने इमरान खान को दी है मुझे भी दे दे, मैं 5 साल अंदर रहने के लिए जी सर तो आप जो सोचे हाल है ये बातें अपनी जगह है। लॉबिंग का तो काम उनका शुरू से है। आज शहजाद अकबर जैसा आदमी बैठा हुआ लंदन के अंदर ये कहता है कि नेब के जितने केसेस या जितने केसेस बनाए गए वो गलत बनाए गए थे, मैंने नहीं बनाए। आज लंदन में बैठा हुआ वो मजे कर रहा है। इमरान खान के दौरे हुकूमत में जितने एडवाइजर जितने लोग जो थे जो बाहर से अपने भाई थे सर यही जब पाकिस्तान तहरीक इंसाफ का कोई रहनुमा नहीं है ये भी अलमिया है कि वो जब ऐसे इश्यूज होते हैं तो वो आते नहीं प्रोग्राम में, अगर जो होते तो उनके सामने सवाल रखते। और मगर मैं उनके माजी के जो है सवालात जो किए थे वो आपके सामने रख सकता हूं कि जब हम शहजाद अकबर का पूछते हैं, जुल्फी बुखारी का पूछते हैं और कई ऐसे वुज़रा का पूछते हैं कि भाई ये कहाँ से आप इंपॉर्टेंट जो लोग लाए थे, तो वो कहते हैं हमारी गलती थी। अब गलती थी तो वो गलती कह के और जान छुड़ा देना तो कौमी खजाने को नुकसान हो, 190 बिलियन पाउंड का मसला हो, मुल्क में झूठे केसेस हों, चाहे वो फरियाल टारपुर साहब पे हों या फिर जदारी साहब पे हों या बिलावल भुट्टो पे वो जो चाय नहीं पी थी उसका भी हिसाब किताब मांगे, तो वो तो फिर कहते हैं जी वो हम तो गलती थी और नैब एहतसाब का इदारा तो था ही था मगर इंजीनियरिंग का इदारा था ना, सियासी इंजीनियर सुप्रीम के जज के खिलाफ रेफरेंस भी गलती थी जी। तो फिर उसमें क्या कहेंगे सर, हम तो कहे आप और हम कह नहीं सकते जब वो कहे कि ये गलती थी। सर आप ये बता दें मैं अगर गलतियों पे गलती करूं और आपसे पूछते जाएं और मैं मानता जाऊं कि मैंने ये गलती की है तो फिर उसका अजाला किसने? नहीं वो सर वो तो कहते हैं ना, वो तो एक हामिद मीर साहब बड़े अच्छी बात करते हैं कि कुछ लोग बंदे झूठ बोलते हैं, हाथ रख के झूठ बोलते हैं। ये तो जो है ना वो बोलते हैं गिट्टे जोड़ के, गिट्टे जोड़ के जो है ना वो झूठ भी बोलते हैं और अपना बयानिया भी बयान करते हैं कि सामने वाले को सच लगे। नहीं अभी जो आपने देखा है कि अभी तक PTI के लोग कोई बयान नहीं दे रहे हैं, वो वेट करते हैं कि इमरान खान क्या बोलता है, क्योंकि PTI की तमाम लीडरशिप वही बोलती है जो इमरान खान बोलते हैं, उनका अपना कोई बात नहीं है। आज पार्टी में उनका चले सरदार साहब एक आपको मैं ब्रेकिंग न्यूज दूं, वाह, जेल से कोई चीज नहीं आती, बाहर तय होती है, जेल वाले से मंसूब करके की जाती है। और ये 2 बंदे हैं जिनमें 5 का एक टोला है जो कि पॉलिटिक्स में नहीं है, 2 उसको जो है ऑपरेट करते हैं और 5 आपस में वही मंसूब कर देते हैं, वो मिले ना मिले वही बैरिस्टर साहब कह देते हैं शायद उसमें यासीन आज़ाद साहब के भी दोस्त हों। वो बाहर आके बोलते हैं जी इमरान खान ने ये कहा है, फैसल वो बहुत सारे लोग ऐसे कहते हैं जो कि आप अगर रिकॉर्ड उठाएंगे उनकी मुलाकात भी नहीं हुई होगी तो बाहर से कुछ नहीं आएगा, बाहर से ही तय होगा। जी सर मैं आपकी बात को आगे बढ़ाता हूँ। पहले ये बता दें कि PTI में लीडर कौन है, इमरान खान के अंदर जाने के बाद लीडर कौन है? अदर देन जो नजर आ रहे हैं क्या उम्र उनके अलावा अली जफर है, बैरिस्टर गौर है, कौन आदमी है? पहले उनमें उनके बयान तो देखें क्या करते हैं, उनको खुद पता नहीं होता कि वो क्या कहते हैं सर। असल में आफ्ताब साहब ये देखें आप उनकी पॉलिटिक्स देखें, जेल में पड़े हुए हैं और फिर भी देखें मीडिया पे वो छाए हुए हैं। अगर वो अब केसेस भी उन पे अब देखें कोर्ट के अंदर हैं और पूरा जिम्मेदार हुकूमत को ठहरा रहे हैं, तो उनकी एक अपनी जगह पे पॉलिटिक्स तो चल रही है ना।
और अमेरिका से भी उन्होंने आपने देखा कि उन्होंने सर भी ठीक है, मगर वो ठीक है, वो जेल में पड़े हुए हैं। लेकिन ये है ऐवान कि में- इनका मैं ये कहता हूँ यासीन आज़ाद साहब भी इनका सियासी मैदान में मुकाबला करें और जिस तरह ये सियासत चल रही है और वो सियासी तौर पर मजबूत हो जाएंगे। आप किसी से भी पूछेंगे ना आफ्ताब, जी वो ये कहेगा अदालत पीटीआई के हक में फैसला देगी, कोई सी भी अदालत हो, किसी एक आम आदमी से पूछ ले। मगर ये लग रहा है यार सर ये- क्योंकि फैसला आना है। नहीं, ये सब सारे फैसले उनके हक में आए। अच्छा। सारे फैसले हाँ। वहां बैठ के ऐसे तबसरे करते हैं, मगर ये मैं कहता हूँ मुस्लिम लीग नून का फेलियर है सर कि सरदार उनके यासीन पास जैसे बंदे को इस्तेमाल ऐसी नहीं कर जादू का कौन सा चिराग है कि पाई। सर जादू वो का लिए इंटरनेशनल चिराग है। अच्छा हाँ, मैं बोल रहा हूँ ना कि जेल से नहीं आता, ये मैं बड़े आपको बड़े इत्मीनान के साथ बोल रहा हूँ चलें। कि जेल में बाद में जाती है बात, जब पहले बाहर इस्टेब्लिश यासीन आज़ाद साहब, वाइंड अप की तरफ जा रहा हूँ। आप ये फरमाइएगा कि सर ये बजट जो है वफाकी बजट समझते हैं कि मंजूर हो जाएगा, मगर इसमें आप भी सिंध के रहने वाले हैं, जो 18 वजारतें ख़त्म करने का बिलावल भुट्टो ने जो बात की थी, समझते हैं कि वाकई इस पर वफाकी हुकूमत सोचे और उसको ख़त्म करे? क्योंकि मैनिफेस्टो में भी था, बिलावल भुट्टो ने रखा था कि जी हमें जो है ना कम से कम ये 18 वजारतें 18वीं तरमीम के बाद इसको ख़त्म होना चाहिए कि कौमी ख़जाने पे बोझ कम हो। तो एक तो अदालत का ये फैसला आना है, दूसरी तरफ जो है सर बजट मंजूरी की बात है, तीसरी तरफ ये भी 18 वजारतों का मामला है। देखें सर, बहुत सारी वजारतें तो खत्म हो रही हैं, ये मैं आपको बता दूं, और बहुत जल्दी आप देखेंगे बाज लोगों को बाकायदा फॉर्म इशू कर दिए गए हैं। जी जो मुलाजमीन हैं वो गोल्डन रेट ले लें, उनको पैसा दे देते हैं और वहाँ बाजार उनकी नौकरी खत्म करके उनको घर भेजने गए। तो एक इस्लामाबाद में, तो मैं चूँकि इस्लामाबाद में हूँ, तो काफ़ी एक रिएक्शन भी जा रहा है गवर्नमेंट सर्वेंट की तरह। वो कहते हैं कि हमें किसी सूरत में ना निकाला जाए। तो फिर एक तजवीज़ आप जो सामने आई है वो ये है कि जो महकमे आप खत्म कर रहे हैं, जो वजारतें आप खत्म कर रहे हैं, उन लोगों को पैसा देने के बजाय बेहतर यह है कि दूसरी वजारतों में एडजस्ट कर लें ताकि जो बेरोजगारी ना फैले ज़्यादा। जी बहुत सारे ऑप्शन पे जो है ना इस्लामाबाद में गौर हो रहा है, और एक मिनिस्ट्री का बाकायदा जो एम्प्लॉइज हैं उनको बाकायदा एप्लीकेशन फॉर्म दे दिए गए हैं कि कौन आदमी वॉलंटियर होकर रिटायर होने चाहता है, कौन नहीं होने चाहता। उनकी जो यूनियन बनी है उनका एक किस्म का प्रोटेस्ट। ठीक है सर, दूसरा मामला मैं आखिरी जवाब चाहूँगा आपसे कि ये कौमी असम्बली की स्टैंडिंग कमेटी के जो चेयरमैन है, जो आज फैसला हुआ है, उस पर भी पाकिस्तान तहरीक इंसाफ कह रही है कि हमें तो कहीं भी जो है नज़रअंदाज किया गया, इससे अच्छा है कि इस्तीफा दे के घर चले जाएँ। तो अब ये भी तो मामला है ना कि नाजायज़ी पे नाजायज़ी अगर हो तो ये तो फिर आपस में अगर हुकूमत सब चीज़ें बांट के बैठ जाएगी तो फिर अपोजिशन का रहने का हक ही नहीं है। सर पहली बात यह है, मैं आपसे इतराज इस बात का करता हूँ कि पीटीआई का जुमला मत इस्तेमाल करें। सर मैं पीटीआई का नहीं, मैं पीटीआई का ही बयान आपके सामने रख रहा हूँ, उनकी बात रख रहा हूँ, क्योंकि आज पीटीआई का कोई दोस्त है नहीं, तो इसी वजह से उनकी भी तर्जुबानी मैं ही कर रहा हूँ, ऐसे समझे। मैं तो सुन्नी इताअत की बात कर रहा हूँ। जी हाँ, सुन्नी इताअत काउंसिल की। सर सर देखें, मैं इसमें थोड़ी सी आपके साथ एक थोड़ा लेवरेज लूंगा। ये जो आप ये बात कर रहे हैं ना, ये बात मेरे ख्याल है कोर्ट में भी होनी चाहिए जो स्पेशल नशिस्तों की हो रही है। बैरिस्टर गौर खुद को क्लेम करते हैं मीडिया के अंदर चेयरमैन पीटीआई, उमर अयूब जो अपोजिशन लीडर है वो क्लेम करते हैं जनरल सेक्रेटरी पीटीआई। आप ये प्रोड्यूस नहीं कर पा रहे, आप ये बात कर नहीं पा रहे, आपकी टीम लीगल टीम नहीं कर पा रही अदालत के अंदर कि सुन्नी इत्तेहाद काउंसिल के हवाले से ये स्पेशल नशिस्त नहीं, वो तो चीफ जस्टिस भी कह चुके हैं सर, आर्गुमेंट में जरा में तो चीफ जस्टिस भी पूछते रहे ना कि आप बात किसके केस किसका लड़ रहे हैं, वो तो कर चुके हैं। मगर वो वाली बात जो मेरा सवाल था यासीन आजाद से, वो शायद अगर वो जवाब दे दें तो सर मैं वाइंड अप की तरफ जा रहा हूँ। ये बात कर दें, मैं रिपीट कर दें, मैं जवाब दे दें। सर मैंने सवाल रखा था कि क्या तय है कि ये कौमी असम्बली की जो स्टैंडिंग कमेटी के मुख्तलिफ जो चेयरमैनशिप है सर, उस पर पाकिस्तान तहरीक इंसाफ या सुन्नी इत्तेहाद काउंसिल, उनको इतराज ये कि जी जब हमें कहीं पर समझा ही नहीं जाता तो उससे अच्छा है कि हम कौमी असम्बली से रिजाइन दे दें। फिर उनको कह देना कि रिजाइन दे दे, किसने मना किया। चले डॉक्टर साहब सरकी साहब, आप अता समझो था वाकई या एक नाजायज़ी आहे इन वक्त सुन्नी इत्तेहाद काउंसिल सां त स्टैंडिंग कमेटी में किथे भी जेको आहे सो न बिल्कुलु सुन्नी इत्तेहाद सुन्नी इत्तेहाद जो हक़ काउंसिल आहे। जेकॾहिं पार्लियामेंट में आहे ऐं उन में विरायूं अथऊं त उन्हनि खे मिलणु खपे। साईं इम्तियाज़ साहब। बिल्कुल, देखिए जो जिसका हक है उसको मिलना चाहिए, और जाहिर है कि जिस तादाद में वो मौजूद हैं
होनी चाहिए बात। वरी महिरबानी इम्तियाज़ खान फरहान साहब अवां वक़्तु कढियो मुंहिंजे प्रोग्राम लाइ। डॉक्टर सोराब खान सरकी साहब अवां जी वॾी महिरबानी। सीनियर कानूनदान यासीन आज़ाद साहब, मुस्लिम यून अॻवान, अवां जी बि वॾी महिरबानी। तयार फ़ैसिले जी घड़ी आहे, फ़ैसिलो अवां खे, असांखे ऐं हिन हुक्मरान खे करिणो आहे त सिंध जे लाइ, पाकिस्तान जे लाइ ऐं ख़ासि तौर ते हिन वक़्तु जेका मौजूदा सियासी सूरत हाल आहे, हिन में घटि में घटि जेके ॿाहिरियूं क़ुवतुनि जी जेका साज़िश आहे, सिर्फ़ु इल्ज़ाम हणंदासीं, पर उन इल्ज़ाम सां गॾोगॾु उन्हनि खे ॿुधाइणो बि आहे त फ़ैसिले जी घड़ी आहे, पाकिस्तान हिकिड़ो इस्लामी जमहूरी मुल्क आहे ऐं हिन जो ऐवान मौजूदु आहे। जेकी बि रंजिशूं आहिनि इन ऐवान जे अंदरि हल थियणु खपनि, न सही ॿाहिरियूं क़ुवतुनि खे इन्वॉल्व थियणु ॾिनो वञे। आफ्ताब मौर्य सुभाणे ताईं इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़।